पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ चमड़ा है त हुन बोर्ड मुतासिन जी मदद लाइ न बिटको कयो ऐं न वरी दुनिया आॾो हथ टंगियो। बोर्ड मुतासिन जी भाली लाइ 100 अरब रुपया रखिया आहिनि। मुतासिरनि खां सवाइ कंहिंखे बि 1 रुपयो न ॾिनो वेंदो। हुकूमत पंजाब जी अवाम जी इज़्ज़त नफ़्स जो ख़्यालु रखियो। संदसि मौजूदगी में अवाम तरफ़ को मेरी अख खणी नथो ॾिसी सघे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चमड़ा है तो मौजूदा चैलेंजन जो मुकाबलो इत्तेहाद इतफाक सां ई करे सघिजे थो। बिलावल भुट्टो ज़रदारी सां वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी मुलाक़ात गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि समेत सियासी तोड़े मुल्की सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। घरू वज़ीर अमन लाइ खयल क़दमनि बाबति बिलावल भुट्टो ज़रदारी खे आगाह कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी सां मकानी इदारनि बारे सूबाई वज़ीर नासिर शाह, सूबाई वज़ीर सईद गनी, मोहम्मद बख्श महर, अली गोहर ऐं राजा खान महर जी बि मुलाक़ात। पीपल्स पार्टी गिलगित बल्तिस्तान जे सदर अमजद एडवोकेट, कराची जे डिप्टी मेयर सलमान अब्दुल्ला मुराद, डॉक्टर नदीम कमर ऐं प्रेस क्लब जे सदर फाजुल जमीली बिलावल हाउस में पीपी चेयरमैन सां मुलाक़ात कई। पाक अफगान तोरखम बॉर्डर वापार लाइ खोलण जूं तयारियूं अमलो तलब। सरहद ते चिकतांस पर बंदि कयल तोरखम सरहद खे वापार लाइ खोलण लाइ समूरियूं तयारियूं मुकमल। कार्गो गाॾियुनि जी क्लियरेंस लाइ स्कैनर तोरखम सरहद मुंतकिल। सिंध सरकार तरफ़ां अफगान वसंदियूं राहिनि जो ऐलान। कणक जो अघु फी मण 4200 रुपया मण मुक़रर करण जो मुतालबो। डिसंबर जे पहिरीं हफ़्ते में वधीक टिनि खां 4 ज़िलनि में पीपल्स बस सर्विस शुरू करण जो फ़ैसिलो। सीनियर सूबाई वज़ीर शहज़िल इनाम मेमण जो चमड़ा है त कराची समेत समूरी सिंध में अफगान वसंदियूं राहियूं वेंदियूं। सिंध सरकार ज़मीन पाण वटि रखंदी, कंहिंखे बि कब्ज़ा करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। वफ़ाक़ी हुकूमत कणक जो इमदादी अघु 4200 रुपया फी मण मुक़रर करे। कणक ॿाहिरां घुराए पैसा ख़र्च करण बदिरां साॻी रक़म आबादकारनि खे ॾेई फ़ाइदो पहुचायो वञे। डिसंबर जे पहिरीं हफ़्ते में वधीक टिनि खां 4 ज़िलनि में पीपल्स बस सर्विस शुरू कई वेंदी। हलंदड़ साल डिसंबर में ईवी टैक्सी सर्विस शुरू करे रही आहे। औरतुनि लाइ पिंक स्कूटीज़ ॾेई रहिया आहिनि। लाइसेंस होल्डर ऐं नौकरी कंदड़ औरतुनि खे स्कूटीज़ ॾिनियूं वेंदियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चमड़ा है तो मुल्क में नफ़रत ऐं दहशतगर्दी जी का बि गुंजाइश न आहे। पाकिस्तान में अक़लियतुनि खे मुकमल तौर आज़ादी हासिल आहे। मुल्की तरक्की में अक़लियतुनि बि अहम किरदार अदा कयो आहे। तालीम ऐं सिहत जे शोबे में अक़लियतुनि जूं तमामु घणियूं ख़िदमतूं आहिनि। कराची में सेफ सिटी कैमरा की मदद से एक जवाबदार गिरफ्तार जवाबदार के सेफ सिटी मनसूबे से कैमराउन ज़रिए सुञाणप खां पोइ गिरफ्तार किया वियो। डीआईजी आसिफ एजाज शेख जो चमड़ा है गिरफ्तार जवाबदार थे केतराई केस दाखिल थियल आहिनि। मीरपुर खास में पुलिस नमूने फौत थियल नारी निहा के वालदेन तरफां कार इल्ज़ाम हेठि क़तल करण जो एतराफ़। सिंध समड़ आशी समेत 4 जवाबदार पिण ॾींहं जी रिमांड ते पुलिस हवाले। पुलिस नारी जी क़बर कुशाई लाइ दरख़्वास्त जमा कराए छॾी। मक़तूला नारी जे मण आशी जो चमड़ा हेठि हुन पंहिंजे मुड़ुस सां गॾिजी धीअ खे बिहाणो मथां ॾेई क़तल कयो। लाश पखे में टंगे आपघात जो रंग ॾियण जी कोशिश कई वई। घोटकी मां मुबीना तौर अगवा थियल जामेताब लहर जे वकील जी न्याणी बाज़ियाब न थी सघी। नारी जे वारसनि जो धरणे खां पोइ अॻूणे एमपीए शहरिया शरह संदसि पुट समेत 9 ॼणनि ख़िलाफ़ अगवा केस दाख़िल। नारी जी बाज़ियाबी लाइ अॼु शाम 5 वॻे बबड़ो बाईपास ते धरणे जो ऐलान। शहरिया शहर तरफ़ां इल्ज़ाम रद्द। एसएसपी खां नारी खे बाज़ियाब करण जो मुतालबो। नारी इरम घोटकी सोशल मीडिया ते वीडियो बयान जारी कंदे चयो आहे त केस कंहिं बि अगवा न कयो आहे, पर हुन इम्तियाज़ शहर सां पसंदि जो पहिरियों कयो आहे। उबाड़े वेझो हथियारबंदनि 3 ॼणनि खे क़तल करे छॾियो। लांघो भरिसां अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग सबबि 2 ॼणा राणो पंवर ऐं असलम पंवर मौक़े ते मारिजी विया। ज़ख़्मी अयूब पंवर इस्पताल वेंदे रस्ते में फौत थी वियो। बाक़ियो शहर धुंधो तकरार तां पेश आयो। सिंध समेत समूरे मुल्क में हिंदू बिरादरी तरफ़ां ॾियारी जो ॾिणु मल्हायो पियो। मंदिरनि में पूजा पाठ, मुल्की सलामती ख़ुशहाली लाइ दुआऊं। इस्लामाबाद में ॾियारी जी पुरवकार तक़रीब वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ॿिनि तरफ़ां केक काटियो वियो।
सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां हिंदू बिरादरी खे ॾियारी जो वाधायूं। छाछरो भरिसां फटाकनि मां 4 ॻोठनि खे बाहि लॻी वई, केतिरा ई कखावा घर सड़ी विया। ॻोठ करीम दातड़, रामजी बेरी, धोड़गंडड़ो, धाणींदड़ में केतिरनि ई घरनि खे बाहि लॻण सबबि कीमती सामान सड़ी रख थी पियो। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल मदद जी अपील। बॉलीवुड जो नामियारो सिंधी अदाकार गोवर्धन ईसराणी 84 वरियनि जी ॼमार में लाॾाणो करे पियो। गोवर्धन ईसराणी 5 ॾहाकनि ते ॿधल फिल्मी कैरियर में 350 खां वधीक हिंदी फिल्मनि में अदाकारी जो जोहर ॾेखारिया। ऐं मोहम्मद रिज़वान खे वनडे क्रिकेट टीम जी कप्तानी तां हटाए पियो। शाहीन शाह अफरीदी नओं कप्तान हूंदो। शाहीन शाह अफरीदी जी मुक़ररी जो फ़ैसिलो इस्लामाबाद में थियल इजलास में कयो वियो। शाहीन शाह अफरीदी ॾखण अफ्रीका ख़िलाफ़ 3 मैचनि ते ॿधल वनडे सीरीज़ लाइ क़ौमी टीम जी क़यादत कंदो।